नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जान निशावर करण वारो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु निकाह एतिरो सादो जो मदीने जे नंढड़े शहर में कयो अथनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर कान पई आहे। सब खां बहितरीन निकाह जो सुन्नत तरीक़ो इहो ई आहे तो तमामु तर बिदात रसूमात खां पाक इंतिहाई सादो निकाह हुअणु घुरिजे। फितरी तकाज़ा आहे उहा रस्मनि ऐं रिवाजनि जे वर चढ़ी वई आहे। शबीर साहब अवां जो जवाबु ॾिजो त रस्म रिवाजनि जी पैरवी करणु जेका असांजे मुआशरे में आहे इहा कीअं आहे? सभ खां पहिरां ॾिसो न असल त जी साईं बि माशाअल्लाह ज़िक्र कयो त निकाह आहे छा? निकाह दीन आहे। निकाह एतिरो वॾो दीन जो मसइलो आहे जो क़ुर पाक जे अंदरि निकाह तलाक ते मुस्तक़िल सूरतूं आहिनि। सूरह तलाक आहे, सूरह निसा, सूरह बकरा, काफ़ी सारियूं आयतूं मौजूदु आहिनि जेके सम्झो त इन निकाह जे मामलात ते मौजूदु आहिनि, बयानु कंदियूं। ऐं हदीसी किताबनि में ॾिसो त सही बुखारी सही मुस्लिम जेके तमामु तर कुतुब हदीस आहिनि त उन्हनि में बाक़ाइदा किताबु निकाह किताबु तलाक मौजूदु आहे। इन में सैकड़ो हदीसूं मौजूदु आहिनि। त हाणे जॾहिं निकाह हिकु शरई अमल आहे, हिकिड़ो दीनी अमल आहे, त सुवाल पैदा थो थिए छा दीन हुनजो तरीक़ो कोन ॾिनो आहे छा? दीन बिल्कुलु तरीक़ो ॾिनो आहे ऐं रुगो तरीक़ो न आहे ॾिनो बल्कि असांखे दीन इहा तालीम ॾिनी। हदीस किताब सुनन नसाई में किताबुल ईदैन में बाब कईफ़ल ख़ुतबा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाने फ़इन्न ख़ैरल हदी हदी मुहम्मद सल्लम। हीअ हिकिड़े मुसलमान खे ज़हन ठाहे अचणु घुरिजे त सभ खां जेको सुहिणो तरीक़ो आहे न उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आहे। हाणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी इन मसइले ते निकाह जे तरीक़े ते या निकाह जे मामला ते खुली करे माण्हुनि जी रहनुमाई कई आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ु निकाह बल्कि बहितरीन निकाह, इहे सम्झो बहितरीन निकाह जो तरीक़ो इहो ॾिसियो आहे त जेको निकाह सादगी ते मबनी हुजे। हदीस किताब सुनबी दाऊद में किताब निकाह में बाब फ़ीमन तज़व्वज में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाने ख़ैरुन निसाई ख़ैरुन निकाही ऐसरा। सब खां बहितरीन निकाह जो सुन्नत तरीक़ो इहो ई आहे तो तमामु तर बिदात रसूमात खां पाक इंतिहाई सादो निकाह हुअणु घुरिजे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई बल्कि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको अमली तरीक़ो ॾिसो न निकाह इंतिहाई सादो तमामु तर रसूमात खां पाक। हता के तुम्हारे सुन सही बुखारी अंदर किताब निकाह जे अंदरि किताब सलात जे अंदरि इमाम साहब बाब तो क़ाइम करे मां युज़ करो फिल फ़ख्र मशहूर हदीस मुबारक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह तआला सां जेको निकाह थियो एतिरे क़दुरु सादगी सां निकाह थियो जो सहाबा किराम फरमाइनि असांखे ख़बर बि कान पई छा रसूमात थींदियूं आहिनि या असांजे मुआशरे में जेके वॾा इतिमाम, बिल्कुलु न। तमामु त रसूमात खां पाक इंतिहाई सादो निकाह। ऐं ॾिसो त अॻिते हली जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नक्शे क़दम खे अख़्तियार कयो। तव्हां से बुखारी पढ़ो किताब निकाह जे अंदरि बाब तज़वीज सियाद जे अंदरि तव्हांखे हदीस मिलंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जान निशावर करण वारो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु निकाह एतिरो सादो जो मदीने जे नंढड़े शहर में कयो अथनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर कान पई आहे। बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़बर पई त जाबिर रज़ी अल्लाह जो निकाह थी वियो आहे। त इसी तरह से अहिड़ी तरीक़े से तव्हां सही बुखारी में पढ़ो किताब निकाह जे अंदरि पढ़ो बाब कौल रजुली लि अख़ीह सैयदना अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु। एतिरी त मुहबत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां माण्हू जी। तव्हां सही बुखारी पढ़ो किताबुल जनाज़ जे अंदरि बाब मन इस्तहदल कफ़न जे अंदरि तव्हांखे हदीस मिलंदी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे कुल्हनि जी जेका चादर हुई न या पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पहिरियल चादर हुई उन चादर जे बारे में दिली ख़्वाहिशुनि ते इहा मूंखे मिले मुंहिंजो कफ़न थिए ऐं उन पाण करीमनि खां घुर कई ऐं महफ़ूज़ करे रखी त हीअ मुंहिंजे कफ़न में मूंखे ॾिजो। एतिरी मुहबत आहे। पर उन साॻे माण्हू जो जॾहिं निकाह थियो आहे एतिरो सादो एतिरो रसूमात खां पाक तरीन जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मदीने जे नंढड़े शहर में बि ख़बर कान पई आहे।